वो सभी जो फेवरेट गायो पहली तव्हां सभी जो नाले अलग जे वो नानी जो फेवरेट कामिल यार वो दादा जो फेवरेट एक तोला है हाणे मूंखे लगे तो मूंखे एक पंहिंजो फेवरेट ॻाइणु खपे
भेड़ी आया मंदी आया बेशक बंदी आया सजल सर मस्त जो कलाम एड़ा औलिया ही लिखी सघनि था जेके असांखे उन साईं सां जोड़नि था। मां छा आहियां मुंहिंजे अंदरि त महल ई महल भरियो पियो आहे जेको आहीं तूं आहीं असां त तुंहिंजा बंदा आहियूं। दिशिका तमामु सुठो प्रोग्राम तूं घर में आई आहीं जीअं त तूं चयो पर घर में आयल कलाकारनि जो बि सन्मान त कहिड़ी थो अचे। दादा केवल रवाणी साहब दादा केवल रवाणी साहब हा मां चाहींदुसि त तव्हां महिरबानी करे अॻियां अचो। ॿार जॾहिं घर में ईंदो आहे न त घर जो वॾो उनखे जॾहिं कोई टोल ॾींदो आहे टोल असां सिंधीअ में टोल न चवंदा आहियूं ॿार खे घर में घर जो वॾो जॾहिं टोल ॾींदो आहे त ॿार खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे भई मां घर आयसि ऐं ॾाढे मुंहिंजे हथ में टको रखियो मूंखे 2 पैसा त उहा ख़ुशी थींदी आहे। इहा हिमत अफ़ज़ाई आहे हिन कलाकारनि जी जेका तव्हां करे रहिया आहियो हिन जी शुक्रगुज़ार आहियूं। मूंखे ॿी बि हिकु ॻाल्हि जी ख़ुशी थी रही आहे त मां हिते आई आहियां तव्हां जेकी एंकरिंग कई आहे उन में बेस्ट ॻाल्हि ख़बर अथव छा हो तव्हां मुंहिंजो नालो फर्स्ट टाइम आउट ऑफ एवरीवन तव्हां सही चयो आहे दृशिका चयो अथव उनजी मूंखे मैक्सिमम ख़ुशी आहे। पर जेको नालो आहे सो आहे शेक्सपियर चयो भाई नाले में छा रखियो आहे। शेक्सपियर अंग्रेज़नि जो तमामु वॾो राइटर आहे जीअं असांजो शाह अब्दुल लतीफ़ जो 7 सूरमियूं आहिनि तीअं शेक्सपियर वॾा वॾा नाटक ऐं नॉवेल लिखिया आहिनि। उहो चवंदो आहे व्हाट इज़ देयर नेम नाले में छा रखियो आहे जे अॼु जीअरो हुजे हा त हुनखे ख़बर पवे हा भई दृशिका छा थी चए ऐं उहो नाले में छा रखियो आहे। नाले में ई त सभु कुझु आहे। तव्हां हिन शरीर खे सुञाणो था कहिड़े हिसाब सां नीरू आसवानी जे नाले सां हीअ दृशिका आडवाणी आहे हीअ अशोक जैन आहे असां नाले सां सुञाणंदा आहियूं न त नाले में ई त सभु कुझु आहे। थैंक यू दृशिका मूं तुंहिंजो नालो चङी तरह